कफन। वक्त रुकजी वने, 2 साल थी वने। नूरला तू ही आई मुझे अखिन जंगण ते हरा हरा मिठी रोशनी खणे सियारे जैसे जवांगुर उभरदो रहो। कूंज जा नसीब सुठा थी वेंदा। तुंहिंजो शाइराणो अंदाज़ मारवी खे वणे थो। बस चवां थी रुगो सोट खे वेठी ॿुधा। मामा वारा चवनि पिया त अदी वारनि खे वठी चकर हणाए वञ। अमा तूं बि हाणे टाइम कढ त वठी हलाए मामा वारनि ॾे। सजाद छा ॻाल्हि आहे? तुंहिंजा लफ़्ज़ तुंहिंजे चेहरे जो साथ नथा ॾियनि। तूं कॾहिं खां वठी एतिरो कंधार थियो आहीं जो रोज़ रोज़ तो हाकिम वारनि सां विड़ी? हाँ लण अरे असां पाण में माइट रहूं, तूं एतिरो मोतबर न थी। मुझे वॾे भाउ जो मथो पाड़ियो आहे उन्हनि। मां बि उन्हनि खे रत में वेझारींदुसि, पोइ मुड़ंदुसि। अदा ही ॾिस, ही मुंहिंजो रओ मेड़ अथई। हिन वक़्तु जहिड़े जी न कयो, हिन वक़्तु अदा भूरल जी मालकी कयो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।